कंब में पीपी सिंध के सदर निसार खोड़ो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो मेहर वाक़े में मुलवस नाहिनि। सदन खिलाफ़ साज़िश थी रही आहे। पुलिस जूं चढ़ायूं गैर क़ानूनी आहिनि। पुलिस जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ पीपी सिंध एमपीए सरदार खान चांडियो सां गॾु आहे। इन सिलसिले में हुननि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं अॻिते बि एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल, MNA रफ़ीक जमाली, MPA मुमताज़ चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि MPA सरदार खान चांडियो सां गॾु गेनी हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मेहड़ वाक़े ते हुननि खे अफ़सोस आहे। वाक़े में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे हा, पर हिकु मौजूदा MPA ऐं कबीले जे नवाब जे घर मथां बिना वारंट जे चढ़ाई नामुनासिब आहे। निसार खोड़ो चयो त मेहड़ वाक़े जो केस ग़लति दाख़िल कयो वियो आहे। वाक़े वारे ॾींहुं बुरहान खान चांडियो साणुसि गॾु बदीन में हो। उन ॾींहुं बिलावल भुट्टो बदीन अचिणो हो। सरदार चांडियो कानून जे एहतराम में अदालत वियो। सरदार चांडियो जवाबदारनि जी गिरफ़्तारी ते एतिराज़ न कयो। वाक़े जो केस अदालत में ॿुधणी हेठि आहे। सरदार चांडियो ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। उन मौक़े ते MPA सरदार खान चांडियो पुलिस चढ़ाइनि ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कंदे चयो त IG सिंध मेहड़ में संदनि मुख़ालिफ़नि सां मुलाक़ात कई, जंहिं में IG सिंध खे उन्हनि जे साथियुनि ऐं हमदर्दनि जा नाला ॾिना विया। सरदार चांडियो चयो त मेहड़ वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि पेश आयो। मक़तूल ऐं क़ातिल पाण में वेझा अज़ीज़ आहिनि। वाक़े में हुननि खे मुलवस करणु साज़िश आहे। IG सिंध कहिड़ी डील तहत संदनि घरनि ते चढ़ाई कई, हू पुलिस चढ़ाइनि ख़िलाफ़ अदालत वेंदा। MPA सरदार खान चांडियो वधीक चयो त उमिर रुबाब चांडियो खे संदसि मुख़ालिफ़ सियासी ताक़तनि जी भुत भराई हासिल आहे। संदसि ख़िलाफ़ दाख़िल केस बि सियासी नोयत जा आहिनि।